सर्द जे मौसम में हर फसल पंहिंजी सूंह सां सुञातो वञे थो, जेके असांजी ज़िंदगी जे जियाप लाइ लाज़मी हूंदा आहिनि। उन हवाले सां वधीक ॾिसूं था गंबट मां शहज़ाद अली मलक जी हिन रिपोर्ट में। हूँ तो समूरी सिंध पीरीअ जो पाछो समूरी मौसमनि सां गॾोगॾु हर फसल पंहिंजे सावक ऐं सूंह सां पाण सुञातो वञे थो। सियारे जे आख़िरी लम्हनि में माक जी मस्ती में ॿ फसल अहिड़ा थींदा आहिनि जिन जी आमदनी ऐं रिज़क़ सां गॾोगॾु पंहिंजी सूंह बि मुतासिर करे थी। हिकु ते आहे कणक जेको असांजे जियापे जो सहारो आहे, ॿियो आहे सरें जिन जे पननि गुलनि ऐं फरियुनि मां असां हज़ारे फ़ाइदा हासिलु कयूं था। कणक बटारो अहिड़ो फसल आहे जिन खे पाणी घटि ऐं माक जे फुहारे जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, जिन सहारे पंहिंजी जवानी ज़ाहिर करे सूरज जी रोशनी जी मदद सां पाण तयारु थी पाण खे अनाज फ़राहम करे थो। ॿियो आहे सरें जो फसल जिन जे नंढे हूंदे पन पटे साग जी भाॼी वॾे शौक़ सां खाईंदा आहियूं। थोरो ई वॾे थींदे पंहिंजी जवानी जा रंग विखेरींदे पीले गुलनि सां पंहिंजी सूंह ज़ाहिर करे थो। जॾहिं फुल तयारु थींदो आहे तॾहिं असां मार्केट में हाणे आमदनी हासिलु कंदा आहियूं। पर इहा बि सच आहे त हर मौसम सिंध खे सजाए थी। शाल ईअं ई बनियूं ॿारहं ऐं हारी नारी आबाद हुजनि छा।